फासण खां पोइ फथकण कहिड़ो। पहाको आहे माना माण्हू कंहिं बि मुश्किल में फाथो त पोइ निकिरणु मुश्किल न थींदो आहे। फासण जे करे त माण्हू फासी पवंदो आहे, पोइ वरी हरू भरू हुन ते रोइण मां कहिड़ो फ़ाइदो। तॾहिं माण्हू कंहिंखां पुछंदा आहिनि त अदा कीअं फाथे, पोइ जवाबनि हू इहो पहाको ॾींदो आहे त अदा फासण खां पोइ फथकण कहिड़ो, माना फासी ते वियासीं पर हाणे छा रूं, हाणे ठहे सुठी ॻाल्हि, फासी ते वियासीं। फिरिया ॾिसी फीण खरियनि खीर न चखियो। दोस्तो के पहाका असांजे शाइरी में पढ़ण लाइ मिलंदा आहिनि, के चवणियूं बि शाइरी में कमु ईंदियूं आहिनि। जीअं ही पहाको बि आहे। हिन पहाके जो मतिलबु कुझु हिन तरह आहे त ॾुधल खीर फीण यानी गोगिया गिजी ॾिसी फिरी विया, पर खीर चखे चपनि ते कोन रखियाऊं। मतिलबु त जेका असल हक़ीक़त ऐं मक़सदु हो उहो खेनि सम्झ में ई कोन आयो ऐं नज़र ई कोन आयो त ॻाल्हि छा हुई। मज़कूरा सिट में बि इहो ई कुझु सम्झायल आहे। फुड़ी फुड़ी तला हिकु चवणी आहे, माना जेकॾहिं थोरी थोरी शइ बि गॾु कबी त नेठि उहा काफ़ी तइदाद में गॾु थी वेंदी ऐं आख़िरकार उनजो मिक़दार ऐं तइदाद बि वधी वेंदो ऐं आख़िरकार उहा गॾु कयल चीज़ फ़ाइदो ॾींदी। पोइ उहा का बि चीज़ थी सघे थी, पैसो ॾोकड़ बि थी सघे थो, माल मिल्कियत थी सघे थी, जंहिंखे फुड़ी फुड़ी मां तला थियण जे मिसाल सां सम्झायो वियो आहे। फट ऐं ॼट ॿधो चङो हिकु चवणी आहे, मतिलबु त फट या ज़ख़म ॿधी छॾिजे यानी उनजी पटी करे छॾिजे त सही आहे, छो त फट ॿधी छॾिबो त सूर कोन कंदो ऐं नेठि आसे आसे छुटी वेंदो ऐं वधीक नुक़सानु कोन कंदो। बाक़ी जे ईअं छॾे ॾिबसि त उहो नासूर बणिजी वेंदो आहे। ऐं साॻी तरह ॼट माण्हू जो मिसाल पेश कयल आहे, उन ते बि क़ाबू या कंट्रोल न कबो, उनखे ईअं छॾे ॾिबो त उन मां बि नुक़सान जो अंदेशो आहे। तॾहिं चवंदा आहिनि त ॼट खे मोह ॾिनूं जुती ज़ुदो खट अथई। फेरे ॾिस फ़क़ीर पंहिंजे हीअं त आथड़ो, ही चवणी आहे, माना पंहिंजी दिलि ते बि हथ रखी ॾिस ऐं पंहिंजे अंदरि में झाती पाए ॾिस त तोखे ख़बर पए त ॻाल्हि छा आहे। बाक़ी ख़ाली ईअं ॻाल्हि न कर, ॿिए ॾांहुं ॾिस, पंहिंजी दिलि ते हथ रखी पोइ ॻाल्हि कर, पोइ तोखे अहसासु थींदो त छा मसइलो आहे, छा मामिलो आहे, छा ॻाल्हि आहे। फूक ते टेक्स कोन्हे, ही चवणी आहे, माना लेखो कूड़ लॿाड़ ॿटाक अफ़वाह ते ॾंड या मैसूर कोन वरितो वेंदो आहे। फिरी फंद फर खां मांद ॼर हिकिड़ी चवणी आहे, मतिलबु बेजा ॻाल्हि ऐं बेउसली ॻाल्हि करणु ऐं वक़्तु ऐं हालात जे ख़िलाफ़ु ॻाल्हि करणु। माण्हू ॾिसे वासे छा वक़्तु आहे, छा हालात आहे, मामिलो छा आहे, सिचुएशन कहिड़ी आहे, कहिड़ा हालात आहिनि, अॻियां पोयां छा आहे, उनखे मद्देनज़र रखी पोइ माण्हू ॻाल्हि करणु घुरिजे, पोइ को क़दम खणणु घुरिजे। ऐं फ़र्क़ु आहे मैं त ॼर वारी ॻाल्हि न कजे।